भलीकार चवंदुसि तव्हां सभिनी ॿुधण वारनि खे प्रोग्राम रत्ती जी रिहाण में रत्ती जी रिहाण खे अवां ॿुधी रहिया आहियो हॉट FM 98 मीरपुर ख़ास जे स्टूडियो मां ऐं इन सफ़र में अवां सां हम सफ़र ग़ुलाम क़ादिर शर ऐं हाणे रत्ती जी रिहाण में शामिल रखंदासीं हिकिड़ो तफ़सीली ऐं अदबी ख़त जेको ख़ासि रत्ती जी रिहाण प्रोग्राम लाइ लिखियो वियो। ख़त लिखियो माग मक़सूद गुल भट्टी मटियारी जे सिकंदर जान सिंधी। प्रिय जे पार जा प्यारा भाउ ग़ुलाम क़ादिर शल ज़िंदगी जूं 100 बहारूं तुंहिंजो मुक़द्दर बणजनि। तुंहिंजी हयाती जो चमन हमेशह ॾींहंनि जीअं जरकंदो रहे ऐं तुंहिंजे जीवन में सदा लाख रता रोहीड़ा फुटंदा रहनि छो त तूं इल्म जो इरफान अदब ऐं मोहबत जो सफ़ेर लॻी थो। तूं हमेशह दुनिया जे दर्दनि खे दिलि जे कुंडनि में मुदफ़िन करे शऊर जूं लाटुनि मां दुखाए रहियो आहीं। उते मञा थो त दुनिया चंड ते पहुचण वारी चवाणी घणेरा भेरा सची साबित थी पई आहे। पर हा ग़ुलाम क़ादिर जिते रीतुनि ऐं रस्मुनि जे रत सां रंगिल अॼु जो इंसानु कुधनि ऐं कड़नि रवाजनि जे रेज सां भिॼी ऐं भुरी रहियो आहे उते अॼु इंसानियत जा लीका लताड़िया वञनि था। उते इंसान जे शान ऐं शौक़त खे लोभ जे ॻारे में गाहे ज़बह कयो वञे थो। बहरहाल प्रिय जे देश जा प्यारा छा इहो ज़रूरी आहे त अॼु जो इंसान सिर्फ़ु पंहिंजे मुक़दस हथनि जूं आङुरियूं कंप्यूटर जे कीबोर्ड ताईं महदूद रखी ख़ामोश ऐं तमाशाई बणिजी कंहिंजे बेवस अरमाननि जूं मज़ाक़ूं उॾाईंदो रहे। जेकॾहिं हा ग़ुलाम क़ादिर ईअं आहे त पोइ हवाउनि जे हथां रुमाल में वेढ़ियल मोहबती मयारुनि जूं सूखड़ियूं हाणे हैदराबाद जे हदनि ॾांहुं रवानियूं करण खां थोरो पहिरें सोचिजांइ। छो त ग़ुलाम क़ादिर कॾहिं कॾहिं बिना मक़सद मयारूं मारे विझंदियूं आहिनि अगरि जे मारींदियूं न आहिनि त सदियुनि लाइ ॻारे विझंदियूं आहिनि। सोचिजांइ ग़ुलाम क़ादिर साल 2010 जा ॻारियल ऐं मारल उहे मारूं आहियूं जिन खे वक़्तु कॾहिं तारींदो त कॾहिं ॿोड़ींदो पियो अचे कॾहिं रोलींदो त कॾहिं ॻोल्हींदो पियो अचे। वक़्त जे कटहरे में क़ैदसीं ज़िंदगी जा ॿिया बि 13 साल हालतुनि सां मुहाड़ो अटकाईंदे गुज़ारे चुकासीं। पर ग़ुलाम क़ादिर साईं लॻे थो त जवानी जी जंग वक़्त सां विढ़ंदे हाराए वञूं। वक़्तु वारी मुठ जीअं वही ऐं गुज़री रहियो आहे पर ही बेरहम वक़्तु अञा बि असांखे पंहिंजे पेरनि ते बीहण खां रोकियो अचे। सच इहो बि अथई ग़ुलाम क़ादिर त नंढे लाइ खां अंदर में अलाए त कहिड़ो ख़ौफ़ आख़िर आॾे टिकी पियो आहे। जेको हिन मुआशिरे में मुर्कण खां मन कंदो रहे थो पर छा कजे साईं लोक जी टोक खां अंदर जे समूरनि उलनि खे सीने जे तन में सांभे हिन समाज जे माण्हुनि साम्हूं मुस्कुराइण बि ज़रूरी सम्झां थो। हूअं बि ग़ुलाम क़ादिर रुअण लाइ रातियूं ॾींहं जे अंदर खे उॾोही जीअं खाई मातियूं ॾेई असांजे सुर्गनि सां न ॼाण अलाए त केतिरा सिज उभारियो छॾीनि। पर छा कजे साईं हिन विरागी वक़्त तां असीं लुटाई ऐं खुटाए रहिया आहियूं। जेसूदो वजूद जे पिंजरे में बेपरवाह जो पालल पखी परवाज़ नथो करे एसूदो जीअणो थो पवे। मञा थो ग़ुलाम क़ादिर ज़िंदगी ऐं मौत खां सवाइ लहण ऐं उभरण जो तसलसुल सदियुनि लाखों जारी रहंदो पियो अचे। पर साईं अॼु दौर में बेवस ऐं बांदी बड़ियल इंसान ज़रूरु आहे। अहिड़नि ई इंसाननि में असांजो नालो बि अब्द खां लिखियलु आहे। पर साईं असां हिमतुनि हथां कॾहिं बि नाहे हारायो। ॿुधो अथऊं त कॾहिं कॾहिं ज़िंदगी जे सफ़र में अहिड़ा अनमोल इंसान हमसफ़र थी पले पवंदा आहिनि जिन जा नीरोइन कोट जहिड़ा हौसला मटियारीअ जहिड़नि पुराणनि मिसालनि खे बि किराए विझंदा आहिनि। पोइ बि अहिड़ा अनमोल दोस्त हमूं पोटनि जे हंज में पलजंदा हुजनि या वरी सांगड़ जे सरहदुनि में या वरी वॾियुनि फैक्ट्रियुनि जे शहर टंडो आदम जे आस पास खां फूलन देवी जे शहर फुलेडियूं में। बहरहाल साईं ही समूरी सिंधड़ी हसन दर्स चवाणी प्रिय जो पाछो त छा पर सिंध मुंहिंजी जिंद सिंध प्रिय पाण आहे। ऐं हा ग़ुलाम क़ादिर साईं जॾहिं मोहबतनि जूं मालाऊं ॾुखनि ऐं ॾोहनि जे ॾे खे अला हाफ़िज़ चई सचाई जी सेज माणींदियूं आहिनि तॾहिं नसीबनि जे दरनि जा कुंडा कड़का करे खुली पवंदा आहिनि। ईअं ई साईं हिन मुक़द्दर जे सिकंदर जा नसीब पंहिंजी ज़िंदगी खे
चंदड़नि में वेड़े कंहिं बुखायल जानवर जे वात खां अमर जे जीवन झोल में वराए आया। उहे सागा नसीब जिन जीजल जे जीवन मां ख़ुशियुनि खे छीनण जी कोशिश बि कई, पर अमर जे अकेले पुटड़े हुअण नाते अमर जी ज़िंदगी में गुलाबनि जी असरायूं विखेरे हलिया विया। गुलाम कादिर मञा थो त वाकई मोहबतूं मोकिलाईंदियूं थियूं वञनि, नफ़रतुनि जा नेज़न हाणा वाचूड़ा कुल काइनात जे वजूद खे बेपाड़ी जीअं चुटी पिया आहिनि, पर छा कजे अञा के आहिनि वारी कहावत ते यकीन रखणो पइजे थो वञे। मञा थो त हेल बि असीं सभु पतझड़ जी मौसम जीअं कुरीज़ जी क़ैद काटे गुमाननि मां गुज़री ॿारनि जी आजियां लाइ वाझाएं ॾेई रहिजी वेंदासीं ऐं असां जूं गुलाबनि जहिड़ियूं ख़्वाहिशूं हसरतनि जे रंगीन शामुनि में उगावन बिना सिकी सुकी ऐं सड़ी वेंदियूं। ऐं हा साईं, सपना साबियाउनि जा दग भुलिजी वेंदा ऐं हा अघोर नींहं जा नशा तस्वरनि जा समुंड जाॻींदे किनारनि ते पहुचण खां अॻु तूफ़ाननि जे वर चढ़ी पीरी जे पेरनि जा निशान विञाए मोटंदा ऐं पोइ असांजे गलनि जे ॻोठ मथां ॻोढ़ा अखियुनि जे घरनि खे ख़ाली करे मोतियुनि जी लड़ीअ जियां बेवस बंजी नेण जे नारनि मंझां टिमी टिमी चपनि जी चांहि ते ॻोठ ॿधी वेठल ख़ुशियुनि ऐं खिलण जे पखिड़नि ऐं प्यार जे पोपटनि खे हिकु वॾो हथु ताड़ियुनि जेॾो टाह विझी रूह जे आड़ियुनि जा अरवा टोड़े ऐं खेनि संदुनि अजनि ओताकुनि ऐं ओतारनि मां हमेशह लाइ उॾारे छॾींदा। ऐं हा गुलाम कादिर, तॾहिं असांजे अंदरि जा समूर तॾा सोग ॿारनि लाइ विछायल रहंदा ऐं पोइ इंतज़ार सुॾका साह जे आख़िरी पलनि जा सनिया सहेड़े कंहिं अजनबी जे ओसीड़े में दम छॾे वञण खां पोइ खुलियूं ई रहिजी वेल अखियूं उन्हनि खुलियल अखियुनि मथां मुंहिंजे किरल रेशमी ज़ुल्फ़नि खे प्यार मां परे कंदा। सफ़ेद वेस में ही बेदर्द दुनिया ऐं देस छॾे वेंदड़ गुलाब चहिरे मथां प्यार जो हथु फेराईंदे ओछंगारुनि जी आदर भाव सां हुनखां हिकिड़ो सवाल कबो ऐं हा सवाल इहो हूंदो त छा सदियुनि ऐं सालनि जी सिक विछोड़नि जा वरलाप तमन्नाउनि जे गंढियुनि खे खोले इहो पुछबो त छा घड़ीअ खनि जी इहा आख़िरी मुलाक़ात प्रिय खे पसण बजाए हमेशह जे जुदाइनि जे तोहफ़नि खे हथनि जे बखनि में भरे क़बूल कंदी। अगरि जे हा हमेशह लाइ माठ जी निंड सुतल माण्हू जे चपनि ॻाल्हायो त पोइ हथनि खे हथनि में ॾेई वरी कॾहिं बि हथु छॾाइण जो न सोचजांइ। वाइदनि जा राज़ फाश करण खां घड़ीअ खनि अॻु थोरो ज़रूरु सोचजांइ त हक़ीक़तूं वाटुनि ते विञाइण जो नाव नाहिनि हूंदियूं। सच चपनि जे पुड़नि में सिबी रखण लाइ नाहे हूंदो, दोस्तियूं अमीरी ऐं ग़रीबी जे टुटल तारनि ते सुकाए वाइकियूं करण लाइ नाहिनि हूंदियूं। ग़ुलाम कादिर, तूं भरवसनि जा भाकुर भरे रखजांइ, नफ़रतुनि खे पाण खां परे रखजांइ, पोइ ॾिसजांइ त मोहबतूं तुंहिंजो पीछो कीअं थियूं कनि। ऐं हा सच इहो बि अथई ग़ुलाम कादिर त तूं प्रिय पार जो उहो मोर पखियड़ो आहीं जंहिंजी ॿोलीअ जो सॾु असां हैदराबाद जे हवाउनि में ॿुधी वठूं था। कॾहिं कॾहिं हवाउनि जी बेवफ़ाई तोखे असां खां खसे मायूसियूं सौंपे हली वेंदी आहे त कॾहिं वरी मौसम जी बेरुखी पंहिंजा रुख बदिलाए तोखे थर जे थूरनि ताईं पहुचाए रिणनि में रोलियो मीरपुर मोटायो अचे। बहरहाल पोइ बि रतीअ जी रिहाण खे ॿुधण लाइ असांखे घर जे अङण मथे एंटीनाऊं लॻाइणियूं पवनि थियूं, छो त ॾिस शाइरनि जे सरताज लाखीणे लतीफ़ बि केॾो न ख़ूबसूरत चयो आहे त पाण ई ईंदमि हो त आऊं बि कुझु अॻु भरी थियां। ग़ुलाम कादिर साईं, लोचण साण ई लहण थींदो आहे। दिलि त घणो कुझु चवे थी त तो साम्हूं ॻाल्हियुनि जे ॻोथरियुनि जूं समूरियूं ॻंढड़ियूं खोले तो हथां परदेसी पीरीअ जे नाव कुझु अमानतुनि तौरु लफ़्ज़ मोकिलियां, पर साईं यकीन हवाउनि ते बि नथो अचे, मतां मूं मिसकीन जी मोहबत जो बार खणण खां मुंहुं फेरे वञनि। उन लाइ हिकिड़ी नंढड़ी इल्तिजा तोखे साईं, तूं हुनखे चइजांइ त हू थोरो इंतज़ारु करे, मतां मुंहिंजी मोहबत खे विराए न वेहे, छो त मूं हुनजे प्यार खे साल 2011 जे सैलाब में लुढ़ण नाहे ॾिनो। ऐं हा तूं हुनखे इहो बि चइजांइ त 2014 जे चेट में
महबूबी मुल्क ॾांहुं मोटण जो सोचियो अथमि। तूं थोरो इंतज़ारु कजांइ ऐं सोचजांइ ग़ुलाम क़ादिर, अगरि जफ़ाकशी जान छॾी ऐं वांदकाई वफ़ा कई त ॿ चारि लफ़्ज़ काग़ज़ जी कुंड में उते लिफ़ाफ़े जी लिक में टपाल हवाले कंदुसि। अगरि जे ॻाल्हि सम्झी त ऑफियर पढ़ण खां अॻु में हवाउनि हवाले न कजांइ। पंहिंजे मुंहुं पढ़ण खां पोइ ज़रूरु प्यार मां पढ़ी छॾिजांइ, न त बि मोहबतुनि में मयार नाहे। ग़ुलाम क़ादिर साईं, प्यार जे हिन प्रोग्राम में कुझु सिटूं तुंहिंजे नाम त बि कुझु उहे पल जिन में मुश्किल सां मुहारो अटकाइणो पियो, उन जो ज़िक्र बि न कजे त चाह में चस ऐं रूह में रस न रहंदी। ग़ुलाम क़ादिर, उहे ई साॻा नसीब वक़्त जे लाटूअ जी डोर टुटण ते, कॾहिं होटल ते बेरागेरी करण ते, कॾहिं रोडनि ते पथरनि जूं तगारियूं भरण ते भटकाईंदा रहिया। कॾहिं होटल मालिक जूं चमाटूं गलनि ते चिट बनाए थे वयूं त कॾहिं समाज जा सितम साह साड़े रहिया हुआ। पर हा ग़ुलाम क़ादिर, जॾहिं खां तो पढ़ण ऐं ॿुधण ऐं सिखण वारी नसीहत ते अमल करायो त अॼु ईअं लॻी रहियो आहे ॼण कंहिं बिनाईअ खे नूर मिली वियो आहे। अॼु बि जॾहिं 9/8 ते रती जी रिहाण ॿुधां थो त हिन दुखायल दिलि मां तोलाए दुआउनि जा बाबिया ॿोलण शुरू कंदा आहिनि। त शाल तुंहिंजो जीवन गुलाबनि सां सजियल रहे, छो त तूं काछे कोहिस्तान लाड़ पछाड़ जो लाडलो आहीं। तूं मारी जे मलीर जी मिटी जी भर जो माण्हू आहीं। तूं नंगर पार कर कारूं झरे मिठी जो मोर आहीं। तूं थरनि ऐं बरनि जो पड़ाॾो आहीं। तूं इन सिंध जो सूरमो आहीं। तूं सिंध जे ॻोठनि जी सूंहं आहीं। तूं कजला सर जे मिर्गनि जी अखि आहीं। तूं बांसुरी जो आलाप आहीं। तूं 98 जे नक जो भूलो बि आहीं। त तूं सुरनि जी रिधम में पीर जे पेरनि जी छेर बि आहीं ऐं मोरनि जे नचण जो ख़ूबसूरत अंदाज़ बि आहीं। ग़ुलाम क़ादिर, तुंहिंजी सोच गेसू जी सुराण लॻे थी। तुंहिंजे आवाज़ जे आलाप में के दर्द जा सरगम समायल आहिनि। तुंहिंजे मुरकड़ में माखीअ जहिड़ी मिठास बि आहे त तुंहिंजे ख़ुलूस मां पंहिंजाइप महसूसु थिए थी। तोखे ॾिसण मां अंदाज़ो इहो लॻाइजे थो ग़ुलाम क़ादिर त गुज़री वयल पलनि जी दज़ में तुंहिंजा शहीद कचड़ा ख्वाब दफ़न थियल आहिनि। दुआ आहे त तूं सदा हज़ार ऐं दिलनि जी तर्जमानी कंदो रहीं। मां उहो ई साॻो तुंहिंजो पंहिंजो मटियारी जे माग मक़सूद गुल भटीअ जो सिकंदर जान सिंधी।